नाज़रीन असांजे प्रोग्राम अफ़्तार ते गुफ़्तार में अॼु असांजो महिमान आहे सरदार रफ़ीक अहमद जमाली, जेको अॻूणो वफ़ाक़ी मुमलिकती वज़ीर, दादू मां केतिरा ई दफ़ा जेको आहे सो क़ौमी असेंबली जो मेंबर, पीपल्स पार्टी ज़िले दादू जो सदर ऐं उन सां गॾोगॾु गोरख हिल स्टेशन डेवलपमेंट अथॉरिटी जो चेयरमैन। रफ़ीक साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। असां तव्हां खां सभ खां पहिरियों इहो सुवालु कंदासीं त तव्हां सियासत में कीअं आया? तव्हांजो वालिद साहब सरदार मोहम्मद बख्श ख़ान बि केतिरा दफ़ा जेको आहे सो क़ौमी असेंबली जो मेंबर रहियो, उनखां मुतासिर थी करे आया या ॿिया सरकमटेंसिस आहे जंहिं तव्हांखे सियासत में अचण ते मजबूर कयो? यकीनन हिकिड़ो बैकग्राउंड आहे असांजो सियासी, ऐं उन लिहाज़ खां मुंहिंजो वालिद साहब पीपल्स पार्टी जी टिकट ते जेको आहे सो 5 दफ़ा मेंबर, 4 दफ़ा मेंबर नेशनल असेंबली ऐं 1 दफ़ो मेंबर प्रोविंशियल असेंबली इलेक्ट थियो सेम हल्के मां। त यकीनन असांजी शुरू खां वठी वाबस्तगी जेका आहे उहा पीपल्स पार्टी सां आहे। मां पीपल्स पार्टी जो पहिरियां डिस्ट्रिक्ट वर्किंग कमेटी जो मेंबर हुउसि, उन खां पोइ नायब सदर थियुसि। डिसंबर 97 में मां डिस्ट्रिक्ट जो प्रेसिडेंट थियुसि पीपल्स पार्टी जो। त उन खां पोइ 2002 जी इलेक्शन में पार्टी एतमाद कंदे मूंखे टिकट ॾिनी ऐं अलाह जी महिरबानी सां मां इलेक्ट थियुसि। ऐं 2008 जी इलेक्शन में, 2013 जी इलेक्शन में जेको आहे सो मां पार्टी टिकट ते इलेक्ट थियुसि। ऐं उन खां पोइ गोरख डेवलपमेंट अथॉरिटी जो चेयरमैन बि आहियां, छाकाणि त गोरख बि मुंहिंजे ई हल्के में आहे ऐं हिकिड़ी उहा हिल स्टेशन आहे जेका को मरीज़ जीअं ई आहे, उनजी मौसम, उनजी सॼी अट्रैक्शन, उनजी ग्रीनरी, त इहा ख़्वाहिश आहे असांजी त इहा अलाह करे असांजे हिन टेन्यूअर में इहा बि जेको आहे सो डेवलप थिए, जंहिंमें माण्हू सिंध जा, पूरे पाकिस्तान जा जेके सियाह आहिनि उहे अचनि ऐं विज़िट कनि। रफ़ीक जमाली साहब, तव्हां वटि केतिरा ई उहिदा आहिनि। हिकु पासे तव्हां गोरख हिल स्टेशन अथॉरिटी जा चेयरमैन आहियो, ॿिए पासे ज़िले सदर आहियो, टे पासे जेको आहे सो क़ौमी असेंबली जा मेंबर आहियो। तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में कहिड़े उहिदे खे वधीक प्रिफेयर कयो था ऐं कहिड़े उहिदे मां वधीक इंजॉय कयो था? ॻाल्हि उहिदे जी इहा आहे त जेको माण्हू ॾिसे थो त माण्हू अवाम मूं ते एतमाद थो करे, मां अवाम जी ख़िदमत में जेको आहे सो यकीन रखां थो ऐं फुल टाइम अवाम सां राब्ते में, ऐं चाहे मां इस्लामाबाद हुजां या कराची हुजां, मुंहिंजो राब्तो मां अवाम सां पंहिंजे मोबाइल ते, टेलीफोन ते हूंदो आहे ऐं कॾहिं बि उन्हनि खां राब्तो ख़तमु न थींदो आहे। ऐं उन्हनि जी ख़िदमत में उन्हनि जी जेके मसइला मसाइल आहिनि उन्हनि खे हल करण में ई मां पंहिंजो तस्कीन ऐं सुकून सम्झां थो। रफ़ीक जमाली साहब, दादू ज़िले में काफ़ी जेको आहे सो हिकिड़ो क़बाइली मसइला बि आहिनि। अच्छा, असां वेझे माज़ीअ में ॾिसंदासीं त दादू पुलिस पारां जेको औरतुनि ते वशाणो तशदुद हुजे या जोही जमीला सोलंगी वारो मसइलो हुजे, इन में इहो तव्हांजो तक आहे ऐं तव्हां उन इलाइक़े जा मुंतख़िब क़ौमी असेंबली जा मेंबर आहियो, इन्हनि ॿिन्ही मामलनि में तव्हांजो कहिड़ो किरदारु आहे? मूंखे जीअं ई ख़बर पई त मां फौरी तौर ते जेको आहे सो पुलिस खे ऐं उन्हनि खे जेके अमलदार हुया उन्हनि खे इंस्ट्रक्शन ॾिना ऐं फौरी तौर ते उन्हनि जी सही जांच करणु, छाकाणि त हीउ कुझु मामिलो जेको आहे सो तज़ाद हुयो। इन में कुझु चैनल्स ते हिकिड़ी ॻाल्हि आई पए, कुझु जेको आहे सो चैनल्स ते ॿी ॻाल्हि आई पए। उन में असांजो इहो जेका हक़ीक़त आहे हुननि सां कंसां बि का ज़्यादती जेको आहे सो जेका थिए थी उहा बिल्कुलु उहा मज़म्मत जोगी आहे ऐं उन में असां बिल्कुलु भरपूर तरीक़े सां जेको मज़लूम साइड आहे उनजी भरपूर मदद अॻु में बि कई आहे, हाणे बि कई आहे। फौरी तौर ते मुंहिंजी पार्टी जा माण्हू उहिदेदार उन्हनि वटि पहुता जेके पंहिंजो उहा साइड हुई जेका जमीला जंहिंसां ज़्यादती थियल हुई उन वटि, ऐं उन्हनि जी फुल जेको आहे सो हुनजी हेल्प कई आहे। FIR बि थी वई हुननि जे ख़िलाफ़ु ऐं बाक़ी जेका आहे जांच हले पई। कुझु मेडिकल रिपोर्ट आहे उहा त हाणे ख़बर न आहे त छा आहे, उन्हनि डॉक्टरनि जी ॾिनल आहे। हाणे उन्हनि में वरी शायदि को बोर्ड वग़ैरह वेठो आहे, पर बहरहाल जेका ज़्यादती आहे उहा ज़्यादती आहे। जेकॾहिं उहा हक़ीक़त आहे त उन माण्हुनि खे कैफ़े किरदार ताईं जेको आहे सो पहुचाइणु, उहा असांजी जेका बि हेल्प हूंदी उहा उन जेका मुतासिर धुर आहे उन सां गॾु हूंदी। सरदार रफ़ीक जमाली पंहिंजे ज़ाती ज़िंदगीअ में कीअं आहे? ज़ाती ज़िंदगी में आम माण्हू वांगुरु
न कोई को ॿियो, पर जीअं आम माण्हू आहे, आम पब्लिक जो माण्हू, ऐं मुंहिंजी जेका तरीक़ेकार आहे पंहिंजी सियासत जो, उहो तमामु सादगी वारो, पंहिंजे अवाम सां कॾहिं बि, चाहे मां जेतिरो टाइम मिनिस्टर हुयुसि या हींअर बि, जेको आहे तव्हांखे मुंहिंजे तक जो माण्हू इहो न शिकायत कंदो त जमाली साहिब वटि वियासीं ऐं को उनजो गनमैन, उनजो को PA, उनजो को ॿियो माण्हू ॿाहिरि बीठो असांखे रोकी। डायरेक्ट जिथे बि हूंदो आहियां, दादू हूंदो आहियां त मां अक्सर घणो करे मां पंहिंजे तक में ई गुज़ारींदो आहियां। उते आम अप्रोच जेका हूंदी आहे उहा माण्हुनि जी, उहा ईज़ी हूंदी आहे मूं ताईं। रफ़ीक जमाली में उहो कहिड़ो जादू आहे जो कामयाबियूं हुनजी ज़िंदगीअ में आहिनि, ऐं पंहिंजे इलाइक़े जे सीनियर सियासतदाननि खे बि पोइ ते छॾे वियो, जीअं अहिड़ा खोड़ मिसाल आहिनि, ऐं केतिरा ई सियासतदान उनजी शख़्सियत खां मुतासिर थी करे मुख़्तलिफ़ पार्टियूं छॾे ॾींहों ॿ ॾींहुं जेको आहे सो तव्हांजी हिमायत में अचनि था। आख़िर तव्हां में कहिड़ो जादू आहे? जादू को बि न आहे, सिंसियरिटी आहे। सिंसियरिटी आहे पब्लिक सां, सिंसियरिटी आहे पंहिंजे माण्हुनि सां, सिंसियरिटी आहे पंहिंजी पार्टी सां, ऐं उहा माण्हू ॾिसनि था त ही सिंसियर आहे। असां जॾहिं बि, छाकाणि त कंहिंखे बि जेको आहे सो असां तकलीफ़ न ॾिनी आहे, ऐं कंहिंखे बि सियासी रिवेंज जेको आहे उहो कॾहिं न वरितो आहे। त इहो ई सबबु आहे त माण्हू उन मां मुतासिर थियनि था, ऐं इहो ॾिसनि था त जेको आहे सो हीउ माण्हू कहिड़े तरीक़े सां राति ॾींहुं कमु पियो करे, असांजे लाइ कमु पियो करे, पंहिंजे ज़िले जे लाइ, पंहिंजे माण्हुनि जे लाइ। त इहो ई सबबु आहे त जेको आहे सो माण्हू मुतासिर थियनि था। रफ़ीक साहब, तव्हांखे यादि आहे तव्हां पहिरियों रोज़ो कॾहिं रखियो? बिल्कुलु, मां शायदि 5वीं क्लास में हुयुसि त मां पहिरियों रोज़ो रखियो, ऐं उहो मूंखे यादि आहे त गर्मियुनि जो हो, जून जो हुयो। त कीअं रहियो? इलाही जेको आहे सो तकलीफ़ थी, ऐं छाकाणि त जून में ऐं डेली जो हूंदो हुओ त रोज़ो मां सभु रोज़ा रखंदुसि, पर पोइ उहो ई हिकिड़ो रखी सघियुसि उन टाइम में। तव्हांजी तालीम किथे रही? मां सिंध यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन कई, ऐं हूं दादू में, डिग्री कॉलेज दादू मां इंटर कई, पोइ वरी सिंध यूनिवर्सिटी में एडमिशन वरिती। प्राइमरी तालीम उते ई दादू में ई। रफ़ीक अहमद जमाली नंढपण में कीअं हुयो? शरारती, शिकार जो शौक़ीन? मां सम्झां थो त शिकार जो शौक़ु अञा बि आहे, पर एतिरो जुनून जी हद ताईं न त 24 कलाक माण्हू उन जे शिकार जे बिले हुजे। पर सर्दियुनि में दोस्तनि सां 2-3 दफ़ा शिकार थी वेंदो आहे, ऐं नंढपण में बि शिकार जो बिल्कुलु शौक़ु हुयो, ऐं शिकार कंदो रहंदो हुयुसि। उहो ई सर्दियुनि में। तबियतनि कीअं हो रफ़ीक अहमद जमाली? छा आहे, सरगरम? ॿई सरगरम बि चई सघो था, ऐं शायदि पंहिंजे हद ताईं, पर घणो एक्टिव ऐं घणे गुस्से वारो बि। हिकु पासे तव्हां ते पंहिंजे जमाली बिरादरी जी पग आहे, सरदार आहियो, ऐं ॿिए पासे सियासत। इन्हनि ॿई हिकिड़ियूं जुदा कैफ़ियतूं आहिनि, इन्हनि खे गॾु कीअं खणी था हलो? यकीनन हू बि हिकिड़ो इन लिहाज़ खां पंहिंजे ट्राइब जो वॾो हुजणु, उहो बि हिकिड़ो ॿार आहे, उहो बि हिकिड़ी ख़िदमत जे करे ई माण्हू पाण उनखे वॾो कनि था, ऐं उहो को नई मां न थींदो आहे। उहो हिकिड़ो जंहिंजो बैकग्राउंड हूंदो आहे, उन हिसाब सां उहा हिकिड़ी पंहिंजी सरदारी वारो सिस्टम या पग वारो उहो हलंदो ईंदो आहे। को नई मां उहा ॻाल्हि न थींदी आहे, पर उन जो मक़सदु बि इहो आहे त जेको माण्हू उन पंहिंजे उनखे ट्राइब खे, माण्हुनि खे उन्हनि जी ख़िदमत करे सघे, उन्हनि खे जेको आहे सो रिलीफ ॾियारे सघे, त इन लिहाज़ खां। ऐं सियासत उहा साॻी शइ आहे। सियासत बि जेकॾहिं तव्हां, छाकाणि त सियासत जो नालो उहो ईअं ई बदनाम कयो वियो आहे, पर जेकॾहिं उनखे तव्हां सही माना में माण्हुनि जी ख़िदमत कयो, उन्हनि जा जेके तव्हांखे पावर्स जेका अलाह ताला इज़त अलाह ताला जे हथ में आहे, पर जेको अवाम तव्हांखे इज़त ॾिए थी, उनखे इलेक्ट करे थी, त हुननि जे उमेदुनि ते
पूरे लहण जी कोशिशि कयो छाकाणि त इहो न आहे त 100 सैकड़ो को कम थी था वञनि या 100 सैकड़ो ई हर शइ परफेक्ट थी वञे पर कोशिशि इहा हुजे हिकिड़ी दिलि जान सां हिकिड़ी सिंसियरिटी सां जंहिंजो बि जेको मसइलो आहे उहो उन ख़िदमत जे लिहाज़ सां उहा कजे त मां सम्झां थो त इहा इन में वधीक बहितर वधीक उन में कामयाबी बि आहे उन में इज़त बि आहे। पढ़ण में कीअं हुआ? नॉर्मल एवरेज। नंढपण में को रांदियुनि जो शौक़ीन रहियो? रांदियुनि जो क्रिकेट ॾिसंदा हुआसीं ऐं जेको लिटिल बॉल आहे उहो अक्सर टूर्नामेंट बि थींदियूं हुयूं पंहिंजे डिस्ट्रिक्ट लेवल्स जूं ऐं उहो बि खेॾंदो हुयुसि मां। अच्छा, नंढड़े लाइ बि तव्हां इहो सोचियो त तव्हां सियासत में ईंदो ऐं एॾियूं वॾियूं ज़िम्मेवारियूं तव्हां ते ईंदियूं? यकीनन, छाकाणि त बिल्कुलु मां 8th क्लास में हुयुसि त मां हिकिड़ो सपाफ वारनि तन भुटे साहब खे गिरफ़्तार कयो हुयूं ऐं जेको आहे सो मार्शल लॉ जो टाइम हुयो ऐं उन टाइम में का जाइ न पई मिले जंहिंमें हू पंहिंजो इजलास करे ऐं उहिदेदारनि खे जेको आहे सो मुक़ररु कनि। पोइ हिकिड़ो माण्हू हुयो वर्कर उन जे घर में उते इजलास थियो हुयो उन टाइम में अमीर अली एरी मरोम उहो हुयो ॿिया कुझु हुया सिंध जा उहिदेदार जिन अची उते इजलास कयो त उन इजलास में मां हुयुसि ऐं शुरू खां वठी सपाफ में सिंध यूनिवर्सिटी में मां सपाफ जो मेंबर रहियो आहियां त यकीनन सियासत सां ई दिलचस्पी बि हुई ऐं उनजो मेंबर बि रहियोसि। मूं तव्हांखे ॾिठो आहे तव्हांखे ड्राइविंग जो वॾो हिकिड़ो क्रेज़ बि आहे, हमेशह प्रेफर कंदा आहियो त तव्हां पाण ड्राइव कयो पंहिंजी गाॾी। इन खां अलावा म्यूज़िक जो को शौक़ु आहे ऐं ड्राइविंग कंदा आहियो त छा ॿुधंदा आहियो? म्यूज़िक जो ख़ासि मूंखे शौक़ु कोन्हे, जेकॾहिं का बि कैसेट या CD जेका लॻियल हूंदी उहा हलंदी रहंदी त मुंहिंजो इहो न हूंदो त मां उनखे को चेंज कयां या को ख़ासि मूंखे म्यूज़िक जो शौक़ु कोन्हे। कहिड़ी कैफ़ियत में तव्हां इंजॉय कंदा आहियो, कहिड़े माहौल में तव्हांखे मज़ो ईंदो आहे ऐं लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियो? नेचर में जेका हिकिड़ी नेचर आहे उन में मूंखे वधीक जेको आहे सो ॾिसण में ऐं उते घुमण में जेके कुदरती नज़ारा आहिनि उन में वधीक जेको आहे सो मूंखे मज़ो ईंदो आहे। नाज़रीन, हिते हिकिड़ो ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ रफ़ीक अहमद जमाली साहब सां असांजी कचहरी जारी रहंदी। नाज़रीन, असांजी रफ़ीक अहमद जमाली साहब सां कचहरी जारी आहे। अचो त साणस हाणे थोरी सियासी कचहरी बि कयूं। रफ़ीक अहमद जमाली साहब, दादू खे जादू सॾींदा आहिनि ऐं केतिरनि ई दौरनि में दादू खे वियतनाम सिमाल नंढो या ॿियो वियतनाम सॾियो वेंदो, पर हाणे ॾिठो वञे थो त उहो जज़्बो उहो वलवलो पीपुल्स पार्टी ऐं जिहालनि में कोन्हे को। इहो जेको तासुर आहे इहो दुरुस्त आहे या तव्हां इन जे बारे में ॿियो कुझु चवंदव? मां इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ नथो कयां, छाकाणि त माण्हुनि में ऐं जिहालनि में उहो ई पीपुल्स पार्टी जे लाइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जे लाइ शहीद बेनज़ीर भुट्टो साहब जे लाइ उहा ई मोहबत आहे। छाकाणि त वियतनाम जी जेसिताईं ॻाल्हि थी त वियतनाम इन करे 83-86 जी जेके तहरीकूं हुयूं उन में दादू ज़िले तमामु घणो किरदारु अदा कयो हुयो जमहूरियत जी बहाली जे लाइ। माण्हुनि कुर्बानियूं ॾिनियूं, माण्हुनि खोड़ा खाधा, उन खां पोइ इहो उनखे वियतनाम जे नाले सां सॼो वेंदो हुयो दादू डिस्ट्रिक्ट खे। बाक़ी जेसिताईं पीपुल्स पार्टी जे माण्हुनि जी जेका मोहबत आहे उन जो तालुक़ु आहे त तव्हां हिन 2013 जी इलेक्शन जी रिज़ल्ट ॾिठी त 100% जेको आहे सो माण्हुनि वोट ॾिनो पीपुल्स पार्टी ऐं तीर जे निशान खे, शहीद बेनज़ीर भुट्टो साहब खे, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब खे। छाकाणि त हुननि 5 सालनि में जेका पोयां 5 साल पीपुल्स पार्टी गवर्नमेंट में रही उन में ईअं न हुयो त जेको आहे सो सॼी सिंध या सॼो दादू ज़िलो को 100% को जन्नत ठही वई, पर पीपुल्स पार्टी डिलीवर कयो ॾिनो ऐं उन में मां तव्हांखे ॿुधायां त एतिरो जज़्बो हूंदो जंहिं बि यूनियन काउंसिल में असां पंहिंजे इलेक्शन मुहिम जे लाइ वेंदा हुआसीं, इहो फस्ट टाइम हुयो त सॼे यूनियन काउंसिल जा माण्हू जेके सपोर्टर पार्टी जा वर्कर
उहे सभु गॾिजी वर्क कंदा हुया। त जिथे प्रोग्राम हूंदो उते ई माण्हू इंतज़ारु कंदा, पर हिन इलेक्शन में असां वटि इहो जेको आहे सो जज़्बो माण्हुनि जो मां ॾिठो हुयो। त यकीननि 88 जी बि इलेक्शन ॾिठीसीं, ॿियूं बि इलेक्शनूं ॾिठियूंसीं, त जेका पार्टी हुकूमत में हूंदी आहे उन जो यकीननि गिराफ़ या उन मां माण्हू नाराज़ थींदा आहिनि। पर हिन में इहो त माण्हुनि जो अञा जज़्बो, यकीन किन खे शिकायत बि हूंदी, कंहिंजा कम न बि थिया हूंदा, पर उहा जेका जज़्बो आहे, मोहबत आहे, उन में का बि कमी न आई आहे। छाकाणि त उहो जेकॾहिं कंहिं बि मेंबर खे कुझु मिलियो आहे ऐं हुन एतिरी ख़िदमत न कई आहे, त उहा नाराज़गी उन सां थी सघे थी, पर पार्टी सां नथी थी सघे। त इन लिहाज़ खां जेको आहे सो अवाम अॼु बि दादू जी पीपल्स पार्टी सां ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब सां, शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो साहिब सां गॾु आहे, आसिफ़ अली ज़रदारी साहिब सां। बिलावल भुट्टो साहिब जॾहिं दादू आया त यकीननि उहो मोहतरमा जो टाइम असांखे यादि पियो अचे, जीअं ॿई पासा रोड जा माण्हू ईअं बीही रहिया ऐं एतिरो इस्तक़बाल कयो, जंहिंजो मिसाल नथो मिले। त उन साॻी मोहबत सां, साॻी जज़्बे सां, साॻे जोश सां जेको आहे सो माण्हुनि हुते बिलाल साहिब जो बि इस्तक़बाल कयो। रफ़ीक जमाली साहिबु, दादू ज़िलो हिकिड़ो वसी ऐं वॾो ज़िलो हुयो, उनखे बाइफ्रिकेट कयो आहे, इन मां तव्हां ख़ुशि आहियो, मुतमिन आहियो? लेकिन जेकॾहिं माण्हुनि जी सहूलियत जे लाइ वॾो डिस्ट्रिक्ट हुयो, हितां कराची खां हलो त 50 किलोमीटर खां पोइ दादू डिस्ट्रिक्ट जी जुरिसडिक्शन स्टार्ट थी पई वञे, त माण्हुनि जी सहूलियत जे लाइ थिए थो, त उन में को नाराज़ थियण जी ॻाल्हि न आहे। ऐं हींअर बि जेको आहे सो जामशोरो, छाकाणि काफ़ी जामशोरे जा माण्हू जेके डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर दादू में को कमु आहे त उनखे तकलीफ़ थींदी हूंदी, त इन लिहाज़ खां उन बुनियाद ते जेकॾहिं को ज़िलो थिए थो त उन में माण्हुनि जी बहितरी आहे। दादू ज़िले जा अञा कहिड़ा मसइला आहिनि जेके अञा ताईं हल न आहिनि थिया? दादू ज़िले जा मसइला हिकिड़ो आहे जेको, छाकाणि त असांजो मुल्क या सिंध या मां पंहिंजे दादू ज़िले जी ॻाल्हि कयां त एग्रीकल्चर बेस्ड आहे, उन में माण्हुनि जो गुज़र सफ़र जेको आहे उहो एग्रीकल्चर ते आहे। उन असांजो दादू थिए थो वञे इहे टेल आहे, उन में जेको आहे सो पाणी जी शार्टेज रहे थी, जेको आहे सो सारियुनि जे फसल में। त इन जे लाइ कोशिशि अॻु में बि कई आहे कुझु काफ़ी दफ़ा, छाकाणि प्रोजेक्ट इलाही वॾो आहे। त दादू केनाल जी रीमॉडलिंग जे लाइ जेकॾहिं रीमॉडलिंग थिए उन जी, ऐं त इहो वॾो मसइलो हल थी सघे थो आवाम जो। रफ़ीक जमाली साहिबु, ताज़ो तव्हांखे हिकु ज़िम्मेवारी मिली आहे, उहा आहे गोरख हिल स्टेशन जी चेयरमैनशिप। इन उहिदे खे तव्हां कीअं था सम्झो ऐं तव्हां केतिरा मुतमिन आहियो ऐं पुरुमीद आहियो त तव्हांखे इहो जेको चैलेंज आहे गोरख हिल स्टेशन खे आबाद करणु, उनखे फंक्शनल करणु ऐं माण्हुनि जो अट्रैक्ट उन तरफ़ छिकाइणु, उन में केतिरा कामयाबु विया आहियो ऐं के वधीक प्लान छा आहिनि? मां सम्झां थो त इहा मुंहिंजी काफ़ी टाइम खां वठी पंहिंजी गवर्नमेंट जे दौरान काफ़ी इहा कोशिशि रही त कंहिं बि तरीक़े सां ही जेको आहे सो गोरख उहा डेवलप थिए, जेका एतिरनि सालनि खां वठी सम्झो कि 60 सालनि खां वठी जेको आहे सो डेवलप थी न सघी आहे। मुख़्तलिफ़ उन जूं वजूहात आहिनि ऐं उहो न थी सघी, पर हींअर जेकॾहिं असांखे अलाह ताला मौक़ो ॾिनो आहे त इहा हिल स्टेशन खे असां डेवलप कयूं, ऐं हुन में पुरुमीद आहियां त ही असांजे टेन्योर में डेवलप थी वेंदी। छाकाणि त असांजे को चेयरमैन आसिफ़ अली ज़रदारी साहिब बि हिन में काफ़ी इंट्रस्टेड आहे, त उहो इहा जेको आहे सो हिल स्टेशन खे CM साहिबु आहे, उहे बि सिंध गवर्नमेंट, त यकीननि असांजी पूरी कोशिशि आहे त जेतिरो बि करे सघूं ऐं हिन टेन्योर में एतिरो थिए जो माण्हुनि खे हिकिड़ी चेंज नज़र अचे। उहा चेंज हिननि खे हींअर 6 महीननि में बि नज़र अचे थी। तव्हां ॾिसंदव त हींअर उते रेस्टोरेंट जेको आहे सो उहो ऑपरेशनल थी वियो, कुझु रूम्स ठही विया, उहे फर्निश थिया आहिनि ऐं तमामु घणी रश थी थिए। 10 ॾींहं पहिरियां मां वियोसि त उन मोकल जो ॾींहुं हो त 1000 माण्हुनि जो स्टे हुयो मथे। यकीन ओतिरो को अकोमोडेशन न आहे,
पर ॿाहिरि बि हेलीपैड ते रेस्टोरेंट जे सहन ते माण्हू जेको आहे सो तरसियल हुया ऐं उते मौसम तमामु सुठी थी थिए। हाणे मां उन में मां ॾिठो त जेको आहे सो 50 टेम्परेचर हुयो हेठि, त मथे जेको आहे सो गोरख हिल स्टेशन ते 30 हुयो ॾींहं जो, ऐं राति जो शाम जो अञा बि जेको आहे सो घटिजे थो, ऐं जेको आहे मां सम्झां थो त इहो 25 हूंदो या 28 हूंदो। नाज़रीन, हिते हिकिड़ो ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ रफ़ीक अहमद जमाली साहिब सां असांजी कचहरी जारी रहंदी। नाज़रीन, असांजी रफ़ीक अहमद जमाली साहिब सां कचहरी जारी आहे। रफ़ीक जमाली साहिब, तव्हांखे बेनज़ीर भुट्टो साहिबा सां, आसू अली ज़रदारी सां ऐं ख़ुदि बिलावल भुट्टो ज़रदारी सां कमु करण जो मौक़ो मिलियो आहे, ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी तव्हांजे घर दादू बि आया हुआ तव्हांजे दावत ते। तव्हां इन्हनि टिनी शख़्सियतुनि ते छा तबसरो कंदा ऐं वधीक तव्हांखे कमु करण जो मज़ो कंहिंमें अचे थो? मूंखे सभिनी सां अचे थो, छाकाणि त मुंहिंजे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा मुंहिंजी क़ाइद हुई, ऐं हुननि जेका मूंखे इज़त ॾिनी उहा कॾहिं मां विसारे नथो सघां। ऐं यकीनन आसिफ़ अली ज़रदारी साहिब बि उहा ई साॻी, ऐं बिलावल साहिब जो जी महिरबानी आहे जंहिंजो सियासी पहिरियों प्रोग्राम जेको आहे, सियासी जेका उहो दादू खां ऐं मूं वटां हुन स्टार्ट कयो, त इहा हुननि जी महिरबानी आहे, हुननि जो एतमाद आहे, ऐं इहा जेका इज़त ॾियनि था इहा मां कॾहिं विसारे नथो सघां। रफ़ीक जमाली साहिब, अक्सर सरदार जेके आहिनि से पंहिंजे ॿारनि जी तालीम ऐं ख़ासि तौर नियाणियुनि जी तालीम ते घणो तवजो न ॾींदा आहिनि, ऐं नतीजतन पोइ उन्हनि जा जेके आहिनि से ॿार तालीम खां महरूम थी वेंदा आहिनि। तव्हां जो इन सिलसिले में कीअं आहे बर्ताव पंहिंजी फैमिली सां ऐं पंहिंजे ॿारनि सां, ऐं हू पढ़नि पिया, छा पिया कनि, ख़ासि तौर नियाणियूं? बिल्कुलु जहिड़े तरीक़े सां पुटनि जी तालीम ते तवजो आहे, ओड़े साॻिए तरीक़े सां नियाणियुनि जी तालीम बि ज़रूरी आहे। उहो तवजो उन नियाणियुनि जी तालीम ते बि आहे, उन में को फ़र्क़ु कोन्हे को, त हू नियाणी आहे ऐं जेको आहे सो मुंहिंजी नियाणियूं ग्रेजुएट आहिनि, ऐं मुंहिंजो पुटु बि ग्रेजुएशन कई आहे, छाकाणि त अर्ली एज में शादी जो इहो फ़ाइदो आहे त जेको आहे सो औलाद जवान थी थो वञे, ऐं उनजी ग्रेजुएशन कंप्लीट कई आहे उन्हनि। तव्हां पंहिंजी सियासत में पंहिंजे ॿारनि खे इन करण जा हामी आहियो, ऐं उन्हनि में को अहिड़ो ॿारु आहे जेको तव्हांजी सियासत में इंट्रस्ट वठे पियो? यकीनन, छाकाणि त उनमें खे मूंखे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे, पर हिकिड़ो माण्हू रस्तो खुलियल आहे, जेकॾहिं माण्हुनि जी ख़िदमत कंदा ऐं माण्हुनि खे उहो उन तरीक़े सां सियासत में पार्टी जी ख़िदमत कंदा, त यकीनन सियासत में त जेको आहे सो सियासी घराणे जो माण्हू जेको आहे सो सियासत ॾेई घणो उनजो तवजो बि हूंदो आहे, ऐं घणो जेको आहे सो उनजो लाड़ो ऐं इंट्रस्ट उन पासे हूंदो आहे। को अहिड़ो अण विसरंदड़ वाक़ियो जेको तव्हां असांजे नाज़रीन सां शेयर करणु चाहींदा हुजो, पंहिंजे ज़िंदगीअ जे हवाले सां, पंहिंजे सियासत जे हवाले सां ऐं पंहिंजे समाजी सियासत जे हवाले सां? त इहो ई हिकिड़ो फस्ट टाइम इलेक्ट थियुसि, ऐं इहो ई हिकिड़ो इम्तिहान सम्झो हुयो, त हिकिड़े पासे अपोज़िशन वारियूं ॻाल्हियूं हुयूं ऐं ॿिए पासे बाग़ ॾेखारण जी ॻाल्हियूं हुयूं, त उन लिहाज़ खां इहो हुयो। ऐं ॿियो इहो त जेका मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जेका इन खां पोइ मूंखे जेको पंजाब जे MNAs खे ख़िताब कई, ऐं उन में मुंहिंजो नालो कोट कई, त जेकॾहिं उतां जा मेंबर पिरशाट ठाहे ऐं हलिया विया आहिनि, त हीउ बि मुंहिंजो मेंबर आहे जेको जिन खे हेतिरे कुझु ऑफर्स मिलियूं, उनजे बावजूदि बि उन पार्टी जो जेको आहे सो मान रखियो ऐं उन पार्टी सां वफ़ा कई आहे, मूंखे कोट कई। उहा ॻाल्हि मूंखां कॾहिं मां सम्झां थो ज़िंदगी में न विसरंदी। रफ़ीक जमाली साहिब, तव्हां पाकिस्तान पीपुल्स पार्टी में जेके मुस्लिम लीग नून जा या पीपुल्स पार्टी मुखालिफ़ क़वतूं हुयूं, मिसाल चाकर अली शाणी ऐं शाह साहब, उन्हनि खे त तव्हां पीपुल्स पार्टी में वेलकम चयो, पर लियाकत जतोई जी मुसलसिल पीपुल्स पार्टी ऐं उन जा कारकुन पीपुल्स पार्टी में शमूलियत ते मुखालफ़त कंदा रहिया, ऐं उन में
ज़िले सदर जी हैसियत सां उनजी मुखालफ़त तव्हां बि कई, जेको अख़बारुनि में आयो ऐं मीडिया ते आयो, उन जा कहिड़ा सबब आहे ऐं पीपुल्स पार्टी में कहिड़ी रुकावट आहे लियाकत जतोई जे लाइ? ॾिसो उते मेरठ सब डिवीज़न में जेके असांजा पीपल्स पार्टी जा मेंबर आहिनि, MPs MNs आहिनि, उन्हनि खे एतिराज़ु आहे। मां ज़िले जो सदर आहियां, मुंहिंजो यकीनन मुंहिंजो फ़र्ज़ु थो थिए त मां उन्हनि जी मौक़िफ़ खे सपोर्ट कयां ऐं उनजी का उते जाइ कोन थी ठहे। उते पीपल्स पार्टी हींअर पंहिंजूं जड़ूं मज़बूत कयूं आहिनि ऐं असांखे उहे माण्हू उन्हनि खे सपोर्ट करणी आहे, उन्ही पंहिंजे मेंबर इलेक्टेड मेंबरनि खे सपोर्ट करणी आहे जंहिंजो मरण जीअण पीपल्स पार्टी सां आहे, जंहिंजी ख़बर आहे त ही पीपल्स पार्टी जा पैदावार आहिनि ऐं पीपल्स पार्टी में ई रहंदा। इन जे लाइ हुननि खे वधीक अञा मज़बूत करण जी जेको आहे सो उते ज़रूरत आहे असांखे न कि हुननि खे कमज़ोर करण जी ज़रूरत आहे त का अहिड़ो माण्हू कंहिंखे आणे ऐं हुननि खे जेको आहे सो असां पोइ धिकियूं ऐं जेको आहे सो ॿिए कंहिंखे हुनजी ॾिसो ज़रूरत न आहे। पीपल्स पार्टी चयूं पिए त पीपल्स पार्टी 2008 जी इलेक्शन जेका आहे उहा मोहतरमा जी शहादत जे करे खटी वई आहे। यकीनन असां इहो तस्लीम था कयूं त मोहतरमा जी शहादत हिकिड़ी वॾो असांजे लाइ नुक़सानु आहे, बिल्कुलु उन्हनि जे करे सदाईं उन्हनि जे करे खटियो आहे। पर 2013 जी इलेक्शन थी, दादू ज़िले 100% रिज़ल्ट ॾिनी ऐं वॾे मार्जिन ते सभु खटिया आहिनि। सभु जेके बि असांजा मेंबर आहिनि उहे वॾे मार्जिन ते खटिया आहिनि। त इन जे करे दादू ज़िलो जीअं तव्हां अॻु में चयो त वियतनाम आहे, दादू ज़िलो अॼु बि पीपल्स पार्टी जो गढ़ आहे ऐं पीपल्स पार्टी जो इंशाअल्लाह गढ़ रहंदो। अञा पीपल्स पार्टी खे जेको आहे सो उते मज़बूत कंदासीं, अञा वधीक उनखे जेको आहे सो ताक़तवर कंदासीं त जीअं माण्हुनि जी ख़िदमत करे, त जीअं पीपल्स पार्टी खां सवा पीपल्स पार्टी जे का मुखालिफ़ जो हुते जेको आहे सो पेर न खुपे। पीपल्स पार्टी ते गुज़िरियल उन जेका 5 सालनि जी हुकूमत हुई ऐं ताज़ो जेको 1 साल आहे, करप्शन, बेड गवर्नेंस, बदउनवानी ऐं अलाए केतिरा उन जा मुखालिफ़ उन ते इल्ज़ाम पिया हणनि, इन हवाले सां तव्हां छा चवंदा? मुखालिफ़नि जो त मां सम्झां थो को अहिड़ो ॿियो इशू कोन्हे उन्हनि खे, त यकीनन इहे ई ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि ऐं हर दौर में थींदियूं रहंदियूं आहिनि। पर उन्हनि जी जेका इल्ज़ामात हुया उन्हनि जो अवाम जवाबु ॾेई छॾियो 2013 जी इलेक्शन में। पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो, यकीनन इहो ई अवाम जो जवाबु हुयो, अवाम रिजेक्ट करे हा सिंध में। त उन खां 2008 जे इलेक्शन खां वधीक सीटूं पीपल्स पार्टी खयूं। हिन जो मक़सदु जेके मुखालिफ़ हुया, मुखालिफ़ पार्टियूं हुयूं, उन जेके इल्ज़ाम हयां पे उहे बेबुनियाद हुया। अवाम पीपल्स पार्टी खे सपोर्ट कई। नाज़रीन, ही हुआ रफ़ीक अहमद जमाली साहब, दादू ज़िले पीपल्स पार्टी दादू ज़िले जा सदर आहिनि ऐं उतां ई क़ौमी असैम्बलीअ जा मेंबर आहिनि ऐं गोरख हिल स्टेशन अथॉरिटी जा चेयरमैन बि आहिनि, जंहिंसां असांजी अॼु जी गुफ़्तगू रही। सुभाणे मिलंदासीं हिकु नई शख़्सियत सां गॾु। अल्लाह भाई।